सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन में फाइन आर्ट्स, टेक्सटाइल डिज़ाइन ऐं कम्युनिकेशन डिज़ाइन जे आख़िरी साल जे शागिर्दनि जी डिग्री शो नुमाइश लॻाई वई। नुमाइश जो इफ़्तिताह सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी, सिंध यूनिवर्सिटी ठट्टो कैंपस जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मिसबा बेबी, इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे डायरेक्टर प्रोफेसर सईद मंगी गॾिजी कयो। नुमाइश में फाइन आर्ट्स, कम्युनिकेशन डिज़ाइन ऐं टेक्सटाइल डिज़ाइन जी गैलरियुनि में रखियल फनपारनि जो मुआइनो कयो ऐं नौजवाननि जे फ़न खे ज़बरदस्त दास ॾिनो ऐं संदन महिनत खे सारायो। नुमाइश में पेंटिंग्स, टेक्सटाइल डिज़ाइन, आर्ट एंड डिज़ाइन जा मुख़्तलिफ़ रंग बिरंगी फनपारा रखिया विया आहिनि, जिन में तालीमी, इस्लाही, नफ़सियाती, इख़लाक़ी, एहसासाती, मुआशी, मुआशरती, हौसला अफ़ज़ाई ऐं ख़ुदि क़बूलियत सुधो मुख़्तलिफ़ पैगाम समायल हुआ, जेके फाइन आर्ट्स, कम्युनिकेशन डिज़ाइन ऐं टेक्सटाइल डिज़ाइन जे आख़िरी साल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि पंहिंजे सुपरवाइज़र ऐं उस्तादनि जी निगरानी में वॾी महिनत सां तैयार कया। प्रोजेक्ट्स तैयार कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी सुधो ॾिसंदड़नि खे पंहिंजे प्रोजेक्ट्स बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। इन मौक़े ते रथियल तक़रीब खे सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी ख़िताब कंदे चयो त मुल्क जे वॾनि आर्ट जे इदारनि खे घुमी ॾिठो आहे, पर पंहिंजे सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे हिन इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जो कमु इंतहाई नफ़ीस ॾिठो आहे। नुमाइश में डॉक्टर शामराज चांडियो, डॉक्टर ज़ुल्फ़कार लिग़ारी, डॉक्टर ख़ालिद लाशारी, नादिर मुग़ैरी, रफ़ीक ब्रोही, HM चांडियो सुधो इंस्टीट्यूट जे शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि वॾी अंग में शिरकत कई। नुमाइश में मुल्क जे नाले वारे रागी फ़हीम अलण फ़कीर, फराज़ भलाई, जवाद मंगरियो, आयशा खुहारो तोड़े इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि ग्रुप जी शिकल में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद माणियो।